अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। अॼु असां मायराज किचन में खणी आया आहियूं रमज़ान स्पेशल मज़ेदार रेसिपी जो नालो आहे चिकन मलाई बोटी। चिकन मलाई बोटी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में खयो आहे बोनलेस चिकन 2 LPS जेको तक़रीबन 2 पाउंडनि जे बराबरि आहे। ॾही विझूं था 4 टेबल स्पून, ब्लैक पेपर पाउडर विझूं था 1 टीस्पून, नंढनि फोटनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूण विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहे तो पंहिंजी पसंदि जे हिसाब सां घटि या वधि करे सघो था। थूम जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून। कसूरी मेथी जा पत्ता विधा आहिनि 1 टीस्पून। गरम मसालनि जो पाउडर विधो आहे 1 टीस्पून। अम्बचूर पाउडर विझूं था 1 टीस्पून। सावनि मिर्चनि जो पेस्ट विधो आहे 1 टेबल स्पून ऐं फ्रेश क्रीम विधी आहे 1/3 कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि त हाणे असां 6 कलाकनि जे लाइ चिकन खे रेफ्रिजरेट कंदासीं। 6 कलाक चिकन खे रेफ्रिजरेट करे रखियो हुयो ऐं हाणे चिकन पीसिस खे असां स्टिक्स ते लॻायूं था, जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। सभई चिकन पीसिस खे स्टिक्स ते लॻाइण खां पोइ हिकु कढ़ाई में ऑयल विझूं था तक़रीबन 2 टेबल स्पून। ऐं हाणे चिकन बोटी खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त चिकन बोटी लाइट गोल्डन थी वञे विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 4 खां 5 मिनट्स ताईं असां विचोली बाहि ते चिकन बोटी खे फ्राई कयो आहे ऐं असांजी मज़ेदार चिकन मलाई बोटी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।